नाज़रीन सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सभ खां पहिरीं अवां खे ॿुधाईंदासीं कुंडरी में डॉक्टराणी जी ग़फ़लत सबबि औरत जे फौत थियण वारे मामले जे हवाले सां ग़फ़लत कंदड़ डॉक्टराणी समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ ग़फ़लत जो केस दाख़िल कयो वियो आहे। टाइम न्यूज़ उमरकोट जे रिपोर्टर मोहम्मद अली कुंभर जी भेण मलूका वियम दौरान डॉक्टराणी जी ग़फ़लत सबबि फौत थी हुई। वधीक तफ़सील मालूम कयूं था, अनिल कुमार असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अनिल कुमार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ताहिरा, टाइम न्यूज़ उमरकोट जे रिपोर्टर ऐं पंहिंजी अख़बार उमरकोट रिपोर्टर मोहम्मद अली कुंभर जी भेण मलूका ज़ाल निसार कुंभर कुंडरी जी कृष्ण हॉस्पिटल में जेका वहम दौरान डॉक्टराणी ग़फ़लत फौत थी हुई। इन जो केस जेको कुंडरी थाणे ते जेका औरत जो भाउ आहे वकील जावेद कुंभर जंहिंजी फरियाद ते डॉक्टराणी फौजिया अस्पताल जे एडमिनिस्ट्रेटर नवीद खुरम समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जंहिंमें जेके 2 नर्सूं पिणु शामिल आहिनि। पुलिस तरफ़ां अहिड़ो केस दाख़िल कयो वियो जंहिं बाद जेका डॉक्टराणी ऐं हुनजो मुड़ुसु आहे जेको अस्पताल जो एडमिनिस्ट्रेटर आहे नवीद खुरम, उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी अनिल कुमार तफ़सील ॾियण लाइ। अनिल कुमार तफ़सील ॾेई रहियो कुंडरी मां डॉक्टराणी जी ग़फ़लत सबबि औरत जे फौत थियण वारे मामले जे हवाले सां ग़फ़लत कंदड़ डॉक्टराणी समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। हैदराबाद जी जीओ और थाणे जी पुलिस हथां फ्रॉड केस में गिरफ़्तार थियल जवाबदार जे फौत थियण वारे मामले जे हवाले सां अवां खे ॿुधायूं वारसनि जे एहतजाज जे पारां बम्बाद SSP नोटिस वरितो आहे ऐं मामले जी जांच करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया हैदराबाद जे जीओ और थाणे जी पुलिस हथां फ्रॉड केस में गिरफ़्तार थियल जवाबदार जे फौत थियण वारे मामले जे हवाले सां वारसनि पारां एहतजाज कयो वियो, जंहिंजो SSP नोटिस वरितो आहे ऐं मामले जी जांच करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। नाज़रीन अवां खे ॿुधायूं सेवण में क़त्ल थियल 2 भाइरनि जा क़ातिल गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। वारसनि एहतजाज कंदे चयो आहे त जवाबदार धमकियूं पिया ॾियनि, नोटिस वठी खेनि गिरफ़्तार कयो वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे एम अशरफ अतार। जी नाज़रीन, पुफाटन हथां सेवण जे वेझो ॻोठ सिजावल टालपुर में जेको आहे सो 2 महीना अॻु अकरम ऐं निसार टालपुर जेको आहे सो गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। उन जा जवाबदार हिन महिल ताईं जेको आहे सो 2 महीना गुज़री वञण बावजूदि बि जेको आहे सो पुलिस जे जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हिननि जेको हुननि जी बेवा घरवारी ऐं हुननि जो वालिद हुननि जो भाउ जेको आहे प्रेस क्लब पहुता आहिनि सेवण, अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो चवणु छा आहे। दादा उहे 2 गिरफ़्तार थिया आहिनि, जेको मुख आहिनि उहे 4 ई ॿाहिरां घुमंदा था वतन। उहे 4 ई असांखे धमकी पिया ॾियनि राति जो तव्हांखे मारे वेंदासीं। पोइ असांखे मारे वेंदा त हुनजो ज़िम्मेवार केरु आहे? असां ग़रीबनि सां इंसाफ़ छो नथा कयो? मुंहिंजो मुड़ुसु ऐं ॾेर बेगुनाह क़त्ल थियो आहे। पुलिस उन्हनि जो कुझु बि कोन थो करे, हुनजे घर में अची हुननि जो रखवाली पियो करे, हुनजे घर ते पहरो पियो ॾिए, हुनजो माल पियो चारे पुलिस। असां ग़रीब केॾांहुं वेंदासीं? खमीसो ऐं माणिक प्याज़ ज़फ़र ऐं फता इहो 4 ई ॿाहिरि आहिनि। हुननि जा मायूं वेठा आहिनि हुननि जे घर हुननि जे उन मायुनि खे गिरफ़्तार करे न, मायुनि खे गिरफ़्तार करे पाण ई हथ ॾींदा न। असां सां इंसाफ़ छो नथो थिए? न को पुलिस वारो हुननि जो घर ठाहे, न को माल पियो हुननि जो चारे। असांजो ग़रीबनि जो को अदालत कोन थी। हाणे बाक़ी मुंहिंजा हिकिड़े 2-3 बचा आहिनि, 2 आहिनि नंढड़ा जेके मुंहिंजा मारियाऊं कातल आहिनि, उन्हनि जा बचड़ा आहिनि, बाक़ी हिकिड़ो आहे। हाणे उन्हनि जो असांजो त अदालत करे इंसाफ़ करे। उन्हनि जो पुलिस वारो सॼो ॾींहुं उन्हनि जो कमु पियो करे, हुननि जो माल पियो चारे। अदालत असांजो छो नथो थिए? घर बि हुननि खां नथो ठहे। उहो कातिल त हथ नथा ॾियनि पर घर बि नथो ठहे। पर हाणे हिन महिल तोड़ी मूंखे सभिनी जवाबु ॾेई छॾियो आहे त बाबा रूपोश थी विया। भई ठीकु आहे, रूपोश थी विया। उन जॻह जेका ठही पिया असांखे धमकियूं मिलनि पिया, तूं जॻह ते ड्राइव परे खां माण्हू ईंदा त मूंखे ॾिसण में त ईंदा न। हूअं त जॻह में लिकी वार करे वेंदा, मूंखे का बि ख़बर कान पवंदी। पुलिस गिरफ़्तार हुननि खे नथो करे। पुलिस आसरनि में 2 महीना गुज़ारे छॾिया, अञा बि आसरा पिया ॾींदा अचनि। हो जेके 4 ई रूपोश आहिनि ॿाहिरि आहिनि, उहे असांखे धमकियूं था ॾियनि। उहे चवनि था त असां तव्हांजा इहे जेके नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि मासूमनि खे मारींदासीं ऐं तव्हां जूं बाक़ाइदे तव्हांखे अगवा कंदासीं।
तुंहिंजो वाल साहब मारींदासीं, मां तुंहिंजी मारींदासीं। इन जे करे मूं पुलिस वटि दाहूं कयूं 2-3 चकर त माण्हू इहे अरेस्ट तव्हां कयो। अञा ताईं पुलिस का बि कोशिशि नथो करे। जॾहिं असांखे मारे वेंदा पोइ हुकूमत छा कंदो? जी नाज़रीन, अवां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त 2 महीना गुज़री वञण बावजूदि बि जेको आहे पुलिस हुननि खे सहूलियतूं फराहम करे रही आहे। उन्हनि जा घर जेको आहे हिन वक़्तु मौजूदु आहिनि उते, ऐं जेको आहे पुलिस उन्हनि जी जेको आहे माल जेको आहे उन्हनि जी देखभाल करे रही आहे, पर जवाबदारनि खे केरु बि हथु लाइण लाइ तयारु कोन्हे को। इन हवाले सां जेको आहे हिननि जो इहो चवणु आहे वॾे वज़ीर खां, IG सिंध खां, SSP जामशोरो खां, DIG हैदराबाद खां, इन्हनि जो ई मुतालबो आहे त फौरी तौर ते जेके क़त्ल में मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांजी हयाती खे ख़तरो आहे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कैमरामैन मुबशर सोलंकी सां गॾु अशरफ अतार, टाइम न्यूज़, सेवन शरीफ़। जी नाज़रीन, रिपोर्ट अवां ॾिठी अशरफ अतार जी। उनखां पोइ अवांखे ॿुधायूं हैदराबाद में पुलिस जे मुबैना तशद्दुद में फौत थी वियल गिरफ़्तार जवाबदार कामरान कश्मीरी जे वारसनि पारां लाश रखी धरणो हयो वियो। संदसि वारसनि इल्ज़ाम हयो आहे त कामरान कश्मीरी पुलिस जे तशद्दुद में फौत थियो आहे। इन जा वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे टाइम न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ खोसो। हैदराबाद जे GR थाणे जी पुलिस पारां फिराड केस में सेंट्रल जेल मुंतकिल कयल जवाबदार जे मौत वारो मामलो नओं रुख अख्तियार करे वियो आहे। कारी मोरी जी सुल्तान शाह कॉलोनी वारे इलाइक़े सां तालुक़ रखंदड़ कामरान कश्मीरी पोरियत हो। मथस 1.25 लख रुपयनि जो कर्ज़ हो ऐं कर्ज़ ओगाणींदड़नि GR थाणे जी पुलिस तां गिरफ़्तार कराए रक़म हासिल करण जी कोशिश कई। सेंट्रल जेल हैदराबाद में ख़मीस जी शाम फौत थियल जवाबदार कामरान कश्मीरी बाबति जेल इंतज़ामिया जाणायो हो त खेसि दिलि जो दौरो पियो, जंहिं करे हू फौत थी वियो। पर संदसि वारसनि मौत जो ज़िम्मेवार पुलिस खे करार ॾींदे जुमे ॾींहुं कामरान जो लाश साइमा प्लाज़ा साम्हूं पुराणी नेशनल हाईवे ते रखी धरणो हयो। धरणे दौरान फौती जवाबदार कामरान कश्मीरी जे भाउ इमरान कश्मीरी मुबैना तौर इल्ज़ाम हयो त संदसि भाउ खे GR थाणे जी पुलिस 30 जुलाई ते घरां खंभियो ऐं 4 ॾींहं मथस वेश्याणू तशद्दुद करे 3 जुलाई ते सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट नंबर 3 जी अदालत में रिमांड लाइ पेश करे संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर कई। पुलिस तशद्दुद में मुबैना तौर फौत थियल पोरियत जा वारस ॿुधाइनि था त कामरान ते पुलिस वेश्याणू तशद्दुद कयो, जंहिं करे संदसि हिकु आङुर टुटल हुई ऐं ॿांहनि तोड़े पेरनि ते पिणु तशद्दुद जा वाज़े निशान हुआ। इस भाई का लेन देन था कोई 1-1.25 लाख, इसके अलावा भी कुछ थोड़ा बहुत था, पर वो 2-3 पार्टियों ने मिल के, एक पुलिस वाला था, 15-16 सिविल ड्रेस में बंदे थे, जिन्होंने हमारे घर में स्टूल लगा, सीढ़ियाँ लगा के छतों से टप गए, हमारे बच्चों को भी मारा, सब कुछ किया, मेरे भाई को भी मारा जिसको उठा के जो मर गया अभी। ले गए थाने में, ले गए थाने में बिठा दिया। वहाँ पहुँचे, बातचीत हुई, फ़ोन पे बात हुई, उन्होंने बोला पैसा ले आओ और बंदा ले जाओ। थाने में गए, घर वाले मेरी वालदा की, उन्होंने बोला कि अगर 5 लाख रुपया नहीं देते हो तो हम आपके बेटे को या तो इस पे 3-4 FIR और करेंगे या तो इसको हम जान से मार देंगे। लाख रुपया हमसे लिया गया, किस चीज़ का? इसी की सिक्योरिटी का। वो ये कह रहे थे कि ये 1 लाख दो, हम आपको लड़का रिलीज कर देते। एडिशनल SHO KK जरदारी, कौन से थाने का? GR कॉलोनी। वो कोई नशे में जाते थे, वो लॉकअप में चले जाते थे, लॉकअप में जाके भाई के साथ तशद्दुद करते थे। इन्होंने उस पर किया तशद्दुद। जब इंसान है 100% ठीक ठाक होगा, जब उस पर तशद्दुद की हड्डियों फ्रैक्चर आ गए, सब हो गए, 50-60% तो भाई मेरा उधर ही ख़त्म हो गया, उस तशद्दुद के बेहोश हो गया। तो दूसरे दिन इन्होंने क्या किया कि फ़ौरन जो है कोशिश की कि इसको हम जेल कस्टडी दे दें। जेल कस्टडी देने आए, उस टाइम वो इंजर्ड था बहुत ज़्यादा। जज ने पूछा भी, जज ने ये भी लिख के दिया कि ये मेरे पास आया है तो ये इंजर्ड है इतना, तो रीज़न क्या है इसका, आपने क्या किया इसके साथ, इसकी आप मुझे रिपोर्ट दें। मेरा ये मुतालबा है कि 7-8 बंदे हैं टोटल, 7 सिविलियन हैं, एक एडिशनल SHO है, उसको सस्पेंड और इन 7 बंदों पे FIR दर्ज हो। असांजो इशू इहो आहे त हीउ वीचारो टुटल हो, हींअर तारीख़ूं कमाईंदो, 200-200 रुपया तारीख़ कमाईंदो। हिनखे जेको आहे सो कर्ज़ को 1.25 लख कर्ज़ हो,
तो पुलिस वारा इनके खणी माना घर में बेदर्दी सां सीढ़ियूं लगाए माना जेको अगवाकार की हुजे या ओड़ी रीति उनके माना झले कुटींदा कुटींदा खणी विया आहिनि ऐं उन खां पोइ वञी उते तशदद कयो अथनि चवनि बाबा पैसा आहिनि तव्हां ते हिननि वीचारनि पटे सटे हुतां हुतां हिननि लख सवा हिनखे ॾिनूं चवनि न हाणे इहो जेको लख सवा कोन्हे हाणे तव्हांखे हिन खां कोर्ट मां माना रिलीज़ कंदासीं कोर्ट मां माना जेको आहे सो रिलीज़ करण जे बजाए हिननि जेको हुनखे तशदद करे मारे छॾियो हाणे हुनजा नंढड़ा नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि हाणे उहे वीचारे हुनजा माउ पीउ भेण भाउ उहे वीचारा परेशान आहिनि ऐं एॾो ज़ुल्म कयो आहे हिननि जंहिंजी हद कान्हे ऐं हिन एसएचओ खे लाकअप कयो वञे ऐं हिन एसएचओ खे जेको आहे न सज़ा इबरत ॾिनी वञे। जेतोणीक जेल में मुबैना तौर फौत थियल जवाबदार जो तालुक पिंजारी थाणे जी हद सां हो पर खेसि जीआर थाणे जी पुलिस पंहिंजो असर रसूख इस्तेमाल कंदे गिरफ़्तार कयो ऐं संदसि गिरफ़्तारी कासिमाबाद वारे इलाइक़े मां ज़ाहिर कई हुई। पोरियत जो मौत पुलिस तशदुद में थियो या बीमारी सबब इन मामले जी जांच त ज़रूर थियण घुर्जे पर गॾोगॾु इन मामले खे बि वाइखो करण जी ज़रूरत आहे त जीआर थाणे जी पुलिस ॿिए थाणे जी हद मां बिना एंट्री जे पोरियत खे खंभे 4 ॾींहनि ताईं मुख़्तलिफ़ हंधनि ते कहिड़े कानून तहत नाहक बांदी बणायो ऐं मथसि वेश्याणू तशदुद कंदी रही। कैमरामैन जमील पठान सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद। नाज़रीन हैदराबाद मां इम्तियाज़ खोसो जी रिपोर्ट मां ॾिठी उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं सिंध ऐं बलूचिस्तान जे जाबलू पट्टी में वसकारे बाद नई गाज वही आई आहे जंहिं सबबि रहवासियुनि में सरहाई जी लहर छायल आहे। इन जा तफ़सील ॿुधाए रहियो आहे हाकिम लगारी। सिंध ऐं बलूचिस्तान जी बॉर्डर पट्टी ते तेज़ बरसात पवण बाद नए गाज तमामु वॾो वाकिरो आयो आहे। नए गाज में पाणी जे वहिकिरे सबबि काछे वासियुनि जे चेहरनि ते मुरकूं मोटियूं आयूं आहिनि। हींअर जेके काछे जे मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उते जा मक़ामी माण्हू जेके आहिनि उहे सियाह घुमण लाइ गाज पहुता आहिनि ऐं हुननि गाज खे जीअं घुमनि था उन्हनि सैरो तफ़रीह कनि था। अचो त हीउ मंज़र जेके तव्हां ॾिसो ऐं उन ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू गाज जे हिन पाणी जे वहिकिरे खे कीअं था ॾिसनि। सही असांखे ॾाढी ख़ुशी आहे ॿाहिरि खे त ख़ुशी आहे ॾाढी पाणी कॾहिं कॾहिं अचे थो एतिरो पाणी सही ख़ुशी त सभु सॼी संगत ईंदी आहे ॿाहिरियां माण्हू बि ईंदा आहिनि घुमण ईंदा आहिनि ख़ुशि थींदा आहिनि हिते असांखे कोन्हे ख़तरो बंदि टुटी पवंदो आहे वॾी का बोड अचे त पोइ कस्बे खे या शहरनि खे ख़तरो आहे। अल्हम्दुलिल्लाह साईं गाज जो पाणी अचे थो त ॾाढा ख़ुशि था थियूं आबादी थिए थी माण्हू ॾिसणु अचनि था कराची खां हितों हुतों तमामु बहितरीनु सुठी ॻाल्हि आहे असांजे लाइ। उमिरि रसीदा माण्हू आहियो तव्हां हिते तव्हां अची बि ख़ुशि महसूसु था कयो। साईं असां बि ॾिसणु आया आहियूं न हींअर गाज असांजी आई आहे असां इन खां वधीक असांखे छा खपे ख़ुशी इन खां वधीक ख़ुशी बि आहे कान की असांजो आहे गुज़ारो इहो पाणी इहो गाज जिथां किथां जा माण्हू अचनि था कराची जा माण्हू अचनि था पाणी भरे था वञनि ख़ुशी जे लाइ हीउ पाणी एतिरो प्यारो आहे। साईं हिते का बि सहूलियत कान्हे ॿाहिरियां माण्हू अचनि था पाणी को बरसाति अचे थो को वेहण जी जॻह न आहे का ॻाल्हि ई कान्हे। असां ॻोठाणा माण्हू मकानी अचूं था घुमूं खायूं पियूं हलिया था वञूं बरसाति अचे थी ॾाढो हिते जशन मल्हायो पियो हलिया था वञूं जशन मल्हायो था जी पोइ को राग ॾाढी हिते ॾाढी ख़ुशी थींदी आहे बरसाति थींदी आहे। को कलाम को गाज जे बारे में को बरसात जे बारे में जी गज गज गोड़ काचा बोड़ यार वतन वल आवे पर भी काचा कोन वठा। साईं तव्हां ॾिसो न त हिते का बि सहूलियत कान्हे का मौजूदु को अचे छो कंहिंजी गाॾी पंचर थिए थी या को मसइलो थिए थो तमामु माण्हू तकलीफ़ में अची वञनि था। बाक़ी हितां जा माण्हू जेके बि आहिनि लाड़काणे खां शिकारपुर खां कश्मीर खां वग़ैरह वग़ैरह जेके बि आहिनि कराची ताईं माण्हू अचनि था घुमण लाइ उन्हनि खे का बि सहूलियत नथी मिले हू 5 ॾींहंनि खे चवनि था तव्हां न अचिजो छाजे लाइ असांखे तकलीफ़ थिए थी। हिते तक़रीबन 3-4 सालनि में काफ़ी जानी नुक़सानु थियो आहे। जानी नुक़सान में हाणे 4-5 ॾींहं थी विया आहिनि जेको हिकु छोकिरो वफ़ात करे वियो हिते सिक्योरिटी न हुजण जे करे जेकॾहिं हिते पुलिस सिक्योरिटी हुजे या रेंजर्स हुजे हिते रेस्क्यू बि कान्हे का जेका रेस्क्यू हुजे हिते असांखे तमामु मदद करण लाइ को माण्हू ॿुॾी थो वञे या पाणी अची थो वञे उनखे रोकण लाइ या इलाज लाइ हिते का बि असां वटि सहूलियत कान्हे का। हिते ड्यूटी में को बि हिते आवाशी खाते वारो को बि कोन अचे थो जेको अचे थो चवे थो बसि हितां ॾिसी हलियो वञे थो मथे चवे थो त रिज़ल्ट ॾिए थो त भाउ असां हीउ कमु करायो हीउ कमु करायो हिते को साईं असांखे ख़ुशी हद खां वधीक थिए आहे जॾहिं पाणी असां वटि अचे थो अल्हम्दुलिल्लाह ऐं असांजे माण्हुनि जूं मुंहं खां ख़ुशी थींदी आहे त फसल बि थींदो आहे अल्हम्दुलिल्लाह असांजो थींदो वस ते आहे जे वस थींदी आहे त फसल बि थिए थो ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे मुल्क खे रौनक बि अचे थी ऐं माण्हुनि में ख़ुशी बि अचे थी घुमण अचनि था परे परे खां माण्हू ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसी सघो था हेरो वग़ैरह जेको बि आयो आहे पाणी आयो आहे अल्हम्दुलिल्लाह असां बि ख़ुशि आहियूं इन ते पाणी ते। साईं हिन महिल जेको गाज ते तमामु तेज़ी सां वकिरो आयो आहे
ऐं तमामु बहितरीनु इहो मंज़र आहे ॾिसण वटां आहे। जीअं सावण जी मौसम शुरू थींदी आहे त इन में बरसातूं थींदियूं आहिनि। बरसातुनि थियण खां बाद में हिते तमामु असांजे काछे जे इलाइक़े में ख़ुशहाली थींदी आहे। हिन पाणी सां असां जेको सो आबादी बि करे सघूं था, पीअण जो पाणी बि असां वटि मथां काछे मां ईंदो आहे। हे तमामु बहितरीनु आहे मंज़र। जी सिंध ऐं बलोचिस्तान जे बॉर्डर पट्टी ते तेज़ बरसाति पवण बाद नए गाज हींअर जेका आहे उहा तमामु वॾो पाणी जो वकिरो हली रहियो आहे नए गाज में। ऐं उते जेके काछे वासी आहिनि, काछे सां गॾु मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके साया हिते पहुता आहिनि, उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधा ऐं हीअ मंज़र तव्हां ॾिठा त काछे में जेके पाणी अचे थो उन सां केॾी ख़ुशहाली थिए थी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिते नए गाज ते फौरी तौर ते को रेस्ट हाउस होटल तामीर कयो वञे जीअं ईंदड़ सयाहनि खे का तकलीफ़ न थिए। कैमरा टीम सां गॾु हाकिम लगारी, टाइम न्यूज़ जोही। जी नाज़रीन, हाकिम लगारी जी रिपोर्ट अमां ॾिठी जिते नई गाज वही अचण खां पोइ रहवासी जेके आहिनि उतां जा उन्हनि में सिरहाई जी लहर छायल आहे। उन खां पोइ अमांखे गौसपुर मां ख़बर ॾियूं जिते घर अंदरि तार ठाहिण दौरान करंट लॻण सबबि 30 वरनि जो नौजवान मोहम्मद ख़ान बाजकाणी फौत थी वियो। अमांखे गौसपुर मां ख़बर ॾियूं पिया जिते घर अंदरि तार ठाहिण दौरान करंट लॻण सबबि 30 वरनि जो नौजवान फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था ज़फ़र भयो खां। जी ज़फ़र भयो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ताहिरा, गौसपुर वेझो ॻोठ केची खान बाजकाणी में घर अंदर बिजली ठाहिण दौरान यूपीएस जी तार मां करंट लॻण सबबि 30 वरनि जो नौजवान मोहम्मद खान उर्फ पप्पी बाजकाणी जेको आहे उहो मौक़े ते फौत थी वियो, जंहिंजो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ शहर जी सरकारी अस्पताल में आंदो वियो, जिते नौजवान जी लाश जे पोस्टमार्टम थियण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो ऐं लाश घर पहुचण ते संदसि जे घर में कोहराम मची वियो आहे ऐं इलाइक़ो जेको आहे उहो सोगवार बणिजी वियो आहे। जी महिरबानी अवां जी ज़फ़र भयो तफ़सील ॾियण लाइ। गौसपुर वेझो घर अंदरि तार ठाहिण दौरान करंट लॻण सबबि 30 वरनि जो नौजवान मोहम्मद ख़ान बाजकाणी फौत थी वियो। कंदकोट में म्यूनिसिपल जे सफ़ाई अमले पारां पब्लिक हेल्थ जे SDO ख़िलाफ़ बुहारा खणी एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त बरसाति सबबि खूह गंदे पाणी सां भरियल आहिनि। पाणी जे निकाल वारा मोटर बि नथा हलाया वञनि, जंहिं करे गंदो पाणी निकाल करणु ॾुखियो थी वियो आहे। कंदकोट में म्यूनिसिपल जे सफ़ाई अमले पारां पब्लिक हेल्थ जे SDO ख़िलाफ़ बुहारा खणी एहतजाज कयो वियो। इन जा तफ़सील मालूम कयूं था कंदकोट मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इमरान खोसो खां। जी इमरान खोसो। जी बिल्कुलु, कंदकोट म्यूनिसिपल कमेटी जे सफ़ाई वारे अमले तरफ़ां हथनि में बुहारा खणी चीफ सैनिटरी इंस्पेक्टर मुनीर मलिक जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो पब्लिक हेल्थ जे SDO ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते चीफ सैनिटरी इंस्पेक्टर मुनीर अहमद मलिक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसाति वारी मौसम आहे पर पब्लिक हेल्थ जा खूह गंदे पाणी सां भरियल आहिनि ऐं गंदे पाणी जे निकाल वारा मोटर बि नथा हलाया वञनि, जंहिं करे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नालियुनि जो गंदो पाणी शहर जे रोड रस्तनि ऐं पाड़े जे गिटनि में निकिरी रहियो आहे। हुन चयो त पब्लिक हेल्थ जे SDO कैलाश कुमार जे अहिड़े अमल जी शिकायत DC खे कई आहे। तंहिं बावजूदि गंदे पाणी जे निकाल वारे खूहनि जा जेके मोटर आहिनि उहे नथा हलाया वञनि। गंदो पाणी जॾहिं रोड रस्तनि ते निकिरी अचे थो त कसूरवार म्यूनिसिपल अमले जे ऐं सफ़ाई वारे अमले खे ठहिरायो वञे थो। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त पब्लिक हेल्थ जे SDO खे हटाए गंदे पाणी जे निकाल वारो जेको सिस्टम आहे उनखे बहितर बणायो वञे, जीअं ॿी सूरत में एहतजाज जेको दायरो आहे उहो वधायो वञे। जी महिरबानी अवां जी इमरान खोसो तफ़सील ॾियण लाइ। कंदकोट में म्यूनिसिपल जे सफ़ाई अमले पारां पब्लिक हेल्थ जे SDO ख़िलाफ़ बुहारा खणी एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त बरसाति सबबि खूह गंदे पाणी सां भरियल आहिनि। पाणी जे निकाल वारा मोटर बि नाहिनि पिया हलाया वेंदा, जंहिं करे गंदो पाणी निकाल करणु ॾुखियो थी वियो आहे। वाहिपांदी ऐं गोरख हिल स्टेशन में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो करे गोरख चौक ते धरणो हयो। मुज़ाहिरीन चयो त काछे जहिड़े पुरअमन इलाइक़े जे अमन खे तबाह करण जी कोशिश कई पई वञे। तव्हांखे ॿुधायूं पिया वाहिपांदी ऐं गोरख हिल स्टेशन में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन जा तफ़सील मालूम कयूं था आबिद लाशारी खां। जी आबिद लाशारी, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुलु, वाहिपांदी ऐं गोरख हिल स्टेशन ते वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि अॼु वाहिपांदी में गोरख चौक ते एहतजाजी धरणो हयो। उन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेको आहे लियाकत रस्तवाणी ऐं वकार मुफ़्ती इरफान रस्तवाणी ॿिनि चयो त काछे जहिड़े पुरअमन इलाइक़े में जेको आहे पंहिंजे मक़सद ख़ातिर हिकिड़ो जेको आहे अमन तबाह करण जी कोशिशि कई पई वञे ऐं चोरियूं ऐं पूरो रोज़ जो मामूल बणिजंदो पियो वञनि।
इंतज़ामिया बि ख़ामोश आहे ऐं का कार्रवाई न पई थी वञे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त गोरख ते वधंदड़ बदअमनी ऐं इलाइक़े में रोज़ जेके चोरियूं जा वाक़िया वधण जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक जेका आहे सो हलाई वेंदी ऐं एहतजाजी दाइरो वधायो वेंदो। जी महिरबानी अवां जी आबिद लाशारी तफ़सील ॾियण लाइ। आबिद लाशारी तफ़सील ॾेई रहियो हो। वाही पांधी ऐं गोरख हिल स्टेशन में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो करे गोरख चौक ते धरणो हयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त काछे जहिड़े पुरअमन इलाइक़े जे अमन खे तबाह करण जी कोशिश कई पई वञे। नाज़रीन, बदीन में लगातार वसकारे बाद केतिरनि इलाइक़नि में बीठल पाणी निकाल नाहे थी सघियो। रहवासिन मुतालबो कयो आहे त नोटिस वठी बरसाती पाणी निकाल करायो वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे हमीद सुमरो। जी, मौसमियात खाते तरफ़ां बदीन समेत सामूंडी पट्टी में गुज़िरियल 24 कलाकनि खां जेका बरसाति पई रही आहे ऐं ईंदड़ बि 24 कलाकनि खां बरसाति पवण जी अॻकथी कई वई आहे। बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि समेत बदीन शहर जा केतिरा ई इलाइक़ा जिन में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति पई रही आहे, जंहिंमें अली टाउन आहे, आबिद टाउन आहे, शहबाद रोड आहे, शाबरान रोड आहे, कराची रोड समेत जेके से केतिरा ई इलाइक़ा आहिनि जंहिंमें हिन वक़्तु बि बरसाति जो पाणी मौजूदु आहे। इन सिलसिले में हिते बदीन जा शहरी कुझु मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था, हू छा था चवनि। जीअं त तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे पोएं साइड ते केतिरो पाणी बीठो आहे। जीअं ई बारिश शुरू थी आहे, अॼु बारिश फस्ट टाइम जेका पई उनखे 4 ॾींहं थी चुका, अञा ताईं कंहिं क़िस्म जी का बि निकास हिन मां न थी चुकी आहे। असां बार बार म्यूनिसिपल खे ऐं आला इदारा जेका बि आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट वञी कई आहे त महिरबानी करे असांखे का मशीन हणी ॾियो, पाणी निकिरे। ॿार बच्चा आहिनि, नथा गुज़री सघनि, न अचण वञण जो को रस्तो आहे, जंहिं सबबु इन बरसाति जे करे काफ़ी गंदगी हिते थी चुकी आहे। मच्छर, आज़ार, केॾो अज़ाब बणियल ज़िंदगी तव्हां ॾिसी सघो था। असीं वरी बि आला इदारनि खे, आला इख्तियारनि खे जेका इहा गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे जेकॾहिं इंसानियत ख़ातिर तव्हां ॾिसो त केॾो अज़ाब बणियल आहे, असांखे का रिलीफ ॾिनी वञे। असांजी गुज़ारिश आहे त असांजो पाड़ो जेको सॼो गटर जो माहौल जेको आहे ॾेखारे पियो, गुज़रण जो जेको आहे घस घटी कोन्हे, इन निकाल जो को बंदोबस्तु कयो वञे। असांजे मच्छरनि जो ला निकिरी विया आहिनि। तव्हांजी ॾिसी रहिया हुई अली टाउन आहे सॼो असांजो पाड़ो, बिल्कुलु हिते तव्हां का सफ़ाई का थिए ई कोन थी। तक़रीबन जॾहिं खां हिते आऊं रिसेंटली आयो आहियां पर हिते का सफ़ाई जी हू कोन्हे। तव्हां साम्हूं ॾिसी रहिया हिते सफ़ा माना जेको आहे ॾींहं में मक्खियूं, राति में मच्छर असां लाइ आज़ार थी विया आहिनि, बिल्कुलु आज़ार थी विया आहिनि। रुगो आसरा त ॾियनि, हा बाबा अचूं था बिल्कुलु थी थो वञे, पर तव्हां हिते ॾिसी रहियो मटण जी बि जॻह कोन्हे। हाणे जुमे जो ॾींहुं लॻो पियो आहे, हाणे असीं परेशान आहियूं, हाणे कीअं हितां मटूं। जी, तव्हां हिननि रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त ॾींहं जो असांखे मक्खियूं तंग पियूं कनि ऐं इन खां सवाइ जेके इलाइक़े में 1 खां 1.5 फुट ताईं पाणी बीठल आहे ऐं राति जो जेके मच्छर जेके उहे असांखे तंग पिया कनि। ऐं असां म्यूनिसिपल अख़्तियारनि तोड़े पब्लिक हेल्थ वारनि खे पिणु दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, पर को बि अमल करण लाइ तयारु न आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे इलाइक़नि मां पाणी निकाल करे असांजी ज़िंदगी आसान बनाई वञे। जी नाज़रीन, हमीद सुमरो जी रिपोर्ट अवां ॾिठी। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं फरीदाबाद में शागिर्द इतिहाद पारां लाइब्रेरी जी सहूलियत न हुजण ख़िलाफ़ 5 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। शागिर्दनि जो चवणु हो त लाइब्रेरी जी सहूलियत न हुजण सबबि सख़्त परेशानी जो शिकार आहियूं। फरीदाबाद में शागिर्द इतिहाद पारां लाइब्रेरी जी सहूलियत न हुजण ख़िलाफ़ 5 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। वधीक तफ़सील मालूम कयूं था फरीदाबाद मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इकरार चांडियो खां। जी इकरार चांडियो। फरीदाबाद शहर के लाइब्रेरी जो शागिर्द तरफां अॼु 5 ॾींहं बि शागिर्द अॻवान अब्दुल नबी चांडो, ज़ाहिद जतोई, रज़ाक सिंधी, ज़ाकिर चन्ना, अब्दुल समद बिरोई, सुहेल कासकिल, निसार कसगिली ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल जारी रखी। सिंध हुकूमत खां हिननि घुर कई त शागिर्दनि खे फरीदाबाद में सरकारी लाइब्रेरी ॾिनी वञे त जीअं फरीदाबाद ऐं पसगिरदाई जा शागिर्द वॾे मुक़ाबले जे इम्तिहाननि जी तयारी करे पंहिंजे वालदेन ऐं इलाइक़े जा अवाम जी क़िस्मत संवारे सघनि। जी महिरबानी अवां जी इकरार चांडियो तफ़सील ॾियण लाइ। इकरार चांडियो तफ़सील ॾेई रहियो हो फरीदाबाद मां, जिते शागिर्द इतिहाद पारां लाइब्रेरी जी सहूलियत न हुजण ख़िलाफ़ 5 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। नाज़रीन, सिंध मां नौजवाननि खे खंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ मोरो में मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त सिंध मां गुम कयल नौजवाननि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। तव्हांखे ॿुधायूं पिया त नौजवाननि खे खंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ मोरो में मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां एहतजाज कयो वियो। तफ़सील मालूम कयूं था मोरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर
वहीद मस्तोई खां। जी वहीद मस्तोई, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, मोरो में GSM तहरीक जिस्कम पारां सिंध मां क़ौमी कारकुन जी जबरी गुमशुदगी के खिलाफ मोरो प्रेस क्लब आलो एहतजाजी मुज़ाहिरा कयो, जिते मुज़ाहिरे जी अॻुवाणी इब्रार मेमन, दानिश मेमन, शाहनवाज़ भट्टी, सुंदर लुंड ऐं ॿिया करे रहिया, जिते उन्हनि चयो त जिस जे मर्कज़ी अॻुवाणनि सैद मसूद शाह, आकिब चांजो, काशिफ सगर, हफ़ीज़ भुट्टो ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो वियो आहे, जिन जो को बि ॾस पतो हिन वक़्त ताईं न पइजी सघियो आहे। उन्हनि चयो त क़ौमी कारकुननि खे बिना जवाज़ खंभे गुम करण वारो सिलसिलो वॾे अरसे खां जारी आहे, जेको हाणे बंदि थियणु घुरिजे। जेकॾहिं खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जो कंहिं ॾोह में मुलवस आहिनि त उन्हनि खे ज़ाहिर करे अदालत में पेश करे संद सज़ा ॾिनी वञे। हिननि इहो मुतालबो कयो त क़ौमी अॻुवान कारकुननि खे आज़ादु करे छायल बेचैनी जो सिलसिलो ख़तमु कयो वञे ऐं ॿी सूरत में एहतिजाज सिलसिलो दायरो वधायो वेंदो। महिरबानी वांजी वहीद मस्तोई तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, सांगड़ में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां ज़हरीलनि सोपारनि जे आम वाहिपे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻुवाणनि जो चवणु आहे त पुलिस जी सरपरस्ती में मनशियात फरोश, गुटका ऐं मेन पुड़ियूं बि ऐं ॿियूं ज़हरीलियूं नशे वारियूं सोपारियूं विकिरो करे रहिया आहिनि, जंहिं सबबि नौजवान मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया, सांगड़ में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां सोपारनि जे आम वाहिपे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सांगड़ मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर अशफाक सलेरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अशफाक सलेरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु सिंध तरक्की पसंद पार्टी अॻवान अली रज़ा डेरी ऐं जबाज हुनजी सरबराही में नेशनल प्रेस लाॾो जेको एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणो त नयाबाद पुलिस जेको आहे नौजवान नस्ल खे जेको तबाह करे रही आहे, सरपरस्ती में उते जेका मंशियात ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि उते विकिरो थी रहियूं आहिनि। ॿिए पासे जेको नौजवान जेका आहिनि उन लाइ को त ट्यूशन सेंटर या पढ़ाई जे लाइ को बि बंदोबस्तु न कयो पियो वञे। मसइलो जेको लॉकडाउन जे करे स्कूल बंदि आहिनि, जे करे नौजवान जेको सॼो ॾींहुं जेका सुपारियूं पिया खाइनि त सॼो ॾींहुं जेको आहे इहो मंशियात इस्तेमालु कनि था ऐं जेको विकिरो कनि था। चयो त पुलिस जेको हुनखे सरपरस्ती करे थी। डिपार्टमेंट जो इहो बि चवणो त जेकॾहिं पुलिस जेको फौरी तौर ते अमल दरामद न कयो, सां गॾु ई न जेका बि नंढा वॾा शहर आहिनि उते जेको शयूं बंदि न थियूं उते अचण वारे ॾींहं में असीं जेको कार ॾींदासूं ऐं बुख हड़ताल कंदासीं, जंहिंजी ज़िम्मेदारी जेके लोकल पुलिस हूंदी। उन इहो बि चयो त यकीनी तौर ते SSP सांगड़ समेत जेको आला ऑफिसर उन्हनि नोटिस वठणु खपे, शयूं अचनि थियूं उते रोकियो वञे ऐं वॾे पैमाने ते हिनजी रोकथाम करे मंशियात खे रोकियो वञे ऐं नौजवान नस्ल खे बचायो वञे। हुनजे चयो त सिंधी क़ौम एजुकेशन जी तरफ़ राग़ब थिए थी, पर जेका असांजा जेको स्कूल जेका मुस्तक़िल बंदि आहिनि, ऑनलाइन सिस्टम न आहे असां वटि, जंहिंजे करे असांजा जेका ॿार जेका स्कूल नथा वञनि ऐं सॼो ॾींहुं जेका घटी में घुमनि था ऐं पान गुटका ऐं ॿिए शयूं खाइनि था ऐं जेको ट्यूशन सेंटर न पिया खोलिया वञनि, न कोई जेको हुनखे एजुकेशन राग़ब कयो पियो वञे। डिपार्टमेंट जो इहो बि चवणो त असांजे नस्ल खे बचाइण लाइ ज़रूरी आहे त असां हिन लाइ तहरीक हलायूं ऐं एजुकेशन। महिरबानी वांजी अशफाक सलेरी तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, जाती जे वार्ड नंबर 4 मां बरसाती पाणी निकाल न थियण करे रहवासी परेशाननि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। संदन चवणु आहे त शिकायतुनि बावजूदि इंतिज़ामिया तहरुक नथी वठे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अली अकबर थहीम। जीअं त जाती शहर जे वार्ड नंबर 4 में जेका अमकानी बरसाति सबबि जेको मुसलसल गुज़िरियल ॾींहं खां वठी जेका बरसाति वक़्फ़े वक़्फ़े सां जेका हले पई, उन जो पाणी जेको आहे बरसाति जो पाणी हिन मुख़्तलिफ़ जाती शहर जे वार्ड नंबर 4 में काहे पियो आहे। जेको हेठां इलाइक़ो आहे उते हुन जी पोज़ीशन इहा आहे जो माण्हुनि जे घरनि में जेको आहे सो पाणी आहे, उते माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। उते जे माण्हुनि जी जेका पोज़ीशन आहे इंतिहाई अजरनि वारी ज़िंदगी आहे, तकलीफ़ वारी ज़िंदगी आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। में पाणी आहे, असांजा बच्चा ॾाढा तकलीफ़ आहिनि, मजनि नथा वेही सघनि, नथा मानी खाई सघनि। असांजे बरसाति जो पाणी असांजे घर में अची पियो आहे। असांजे कोई गौर असांखे केरु करे नथो। असीं ऑफिस से दाऊं ॾियो, वरी वापसि वरी घर अचूं, असांखे कोई बचनि जो को नथो दाद फिराद करे। असीं केॾा पाणीअ करे असांजे बरसाति घर ॿोड़े छॾिया आहिनि। असांजे पाणी असां इलाही कोशिशि कई आहे, AC साहिब खे चयो वञो ऐं उहो हसन भाई आयो ॾिसी वियो, अञा ताईं कुझु कोन थियो। ऐं हिन खां अलावा अॼु वाइदो कईं मोटर तोखे रखाए पाणी कढाए थो ॾियो, अञा ताईं कुझु न थियो। कल आहे न माण्हू जो माना को सार संभाल लहनि था। असीं ग़रीब आहियूं, बचा खणे आंचन में बीठा आहियूं, पाणी थलनि ते बीठो आहे, न उथण वेहण सुख आहे, न माना को बचन वेहण जो आराम आहे। असीं केॾां वेंदासीं? जंहिंखे खणे तव्हां ॾियो सभु को आसरो ॾियो, हलियो थो वञे बसि।
गुज़िरियल ॾींहं खां वठी जेका बरसाति पवे पई ऐं अॼु बि जेको मौसमियात खाते पंहिंजो इम्कान ज़ाहिर कया आहिनि त अॼु बि बरसाति ठीकु ठाक बरसाति पवण जा इम्कान आहिनि, जंहिंजे करे जेके आहिनि सो हालिया जेका गुज़िरियल ॾींहुं जेका बरसाति पई आहे उहो जाती शहर जे वार्ड नंबर 4 समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका बरसाति बीठी आहे उन करे गटर उथली पिया आहिनि, गटरनि जो को निकाल कोन्हे, उते जो माण्हू जेके रहवासी आहिनि उहे इंतिहाई परेशान थी विया आहिनि, जिन खे माना ईअं सम्झो त वेहण जे लाइ, सुम्हण जे लाइ, खाइण पीअण जे लाइ का जॻह कोन थी मिले। इहा पोज़ीशन वञी रही आहे। तव्हां हींअर बि इहो ॾिसी सघो था त जेको आहे सो ड्रेनेज सिस्टम जो जेको वाहिद निकाल जेको गटर नालो जेको आहे उहो सॼो हिन सुम्ह नाले मां गुज़रंदो आहे, जेको बि मुकमल ई सम्झो त साए गाह सां थरियल आहे, जेका हिते मक़ामी के को ज़मींदार जेके आहिनि उहे बि चवनि था त असां पंहिंजे ख़र्च सां जेको आहे सो साल में हिकु दफ़ो सफ़ाई कराईंदा आहियूं, जेको उन गटर नाले पाणी ते असीं पंहिंजूं ज़मीनूं आबाद कराईंदा आहियूं, पर इंतिज़ामिया जेका आहे सो अगोर निंड में सुतल आहे, जेका हेसी ताईं ज़ाहिर न थी आहे। अली अकबर थईम, टाइम न्यूज़, जाती। जीअं त जाती जी नाज़रीन, जाती मां अली अकबर थईम जी रिपोर्ट मां ॾिठी। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।